अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासीं नुक़्ता जूं हेडलाइंस। कंहिंखे खूनी ऐं फसादी एहतजाज जी इजाज़त न हूंदी। हुकूमत मुल्क जो मुआशी रुख सही करे रही आहे। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान जो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ मुहांडो अवाम सुञाणे थी। साज़िशी बयानियो दफ़न थियण खां पोइ 25 मई जो भॻोड़ो बि पंहिंजे महांगाईअ ते फितनूं ऐं फसाद फैलाइण चाहे थो। अवाम कूड़े मुनाफ़िक़ ऐं चोर जे सॾ ते छो निकिरे? 4 साल पोरियत जे पोरे ऐं अवाम जी मानी गबे जी काल ते इमरान ख़ान छो कोन निकिरे? पीटीआई जे एमपीए शबीर कुरैशी के औरत से छेड़छाड़ के इल्ज़ाम में कराची में पुलिस गिरफ्तार कर वरतो। शबीर कुरैशी के घर भातियुनि जो चवण आहे त शबीर कुरैशी फजर की नमाज़ लाइ निकितो हो तो पुलिस खेसि गिरफ्तार करे वठी वई। इस्लामाबाद में बिजली की बचत लाइ कारोबारी मरकज़ रात जो 9 वगे बंद करने जो हुक्म। मार्केट दुकान शॉपिंग मॉल्स 9 वगे बंद करने की नोटिफिकेशन जारी। शहर में शादी हॉल्स रात जो 10 वगे बंद थींदा। रेस्टोरेंट सिनेमा पार्क सनती मरकज़ 11 वगे बंद थिया। उम्मीद है त मुआयने वाली टीम के दौरे का पाकिस्तान ग्रे लिस्ट में निकरी वो। FATF जा हदफ पूरा करने में समूरी टीम तारीफ़ की हकदार है। पाकिस्तान 2018 का 2021 जा एक्शन प्लान्स कामयाबी से मुकम्मल किया। प्लान्स की मुकम्मल थियण ते FATF जो गडियल एतराफ़ कदर जोगो है। कड़ी मामलन वाले वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त FATF पाकिस्तान के हाकारी कदमन के सारायो है। पाकिस्तान 2 भेरा FATF के एक्शन प्लान्स ते मुकम्मल तौर अमल किया। पाकिस्तान FATF के कदमन के मुस्तक़बिल में भी जारी रखंदो। FATF टास्क फोर्स के पाकिस्तान आमद के उहा जांचनि था। FATF के कदमन से पाकिस्तान ते सीड़पकारन जो एतमाद वधंदो। हालतूं ख़राब थी रही आहिनि। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। पंजाब में 2 असेंबलियुनि जा इजलास थी रहा आहिनि। अवामी लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे त हुक्मरान FATF से मुआदे लाइ अमरीका जा पेर पकड़े रहा आहिनि। वोट के इज़्ज़त ॾियो वारो नारो नवाज शरीफ की वापसी जो मुंतज़र आहे। कराची में रेंजर्स ऐं CTD की गडियल कार्रवाई। एक दहशतगर्द गिरफ्तार। नवरस चौरंगी वाले इलाके में कार्रवाई दौरान एक दहशतगर्द के गिरफ्तार किया वियो। CTD फौज कार्रवाई दौरान गुरबल दहशतगर्द मोहम्मद इलियास के गिरफ्तार किया वियो। गिरफ्तार थियल दहशतगर्द जो ताल्लुक पाबंदी मिलियल तनज़ीम से है। जवाबदार इंकशाफ किया आहे त हुन 2013 में साथियुनि सां गॾिजी शबीर अहमद के क़त्ल कयो। आल पाकिस्तान अंजुमन ताजरान मार्केटूं ऐं बाज़ार जल्द बंद करण वारो हुकूमती फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वापारियुनि जी तंज़ीम जे सदर ख़ालिद परवेज़ चयो आहे त कारोबार अॻु में ई तबाह हाली जो शिकारनि बाज़ार जल्द बंद करण जो फ़ैसिलो ईद ताईं मुलतवी कयो वञे। वापारी अॻवान अजमल बलोच चयो आहे त वापारी कंहिं भी सूरत में पंहिंजो कारोबार 8 वगे बंद न कंदा। हुकूमत वापारियुनि लाइ ॾुखियायूं न पर सवलायूं पैदा करे। तंज़ीम के जनरल सेक्रेटरी नईम मीर चयो आहे त हुकूमत पंहिंजा फ़ैसिला थापण बदिरां साणनि सलाह मशवरा करे हू हुकूमत से मशरूत सहकार लाइ तैयार है। टंडुजाम में पंचायत के फैसले तहत मुड़स पारां तलाक ॾियण ते नारी आपघात करे छॾियो। ॻोठ मीर गुलाम अकबर टालपुर में कोली बिरादरी की पंचायत नारी लक्ष्मी कोली के मुड़स पारां तलाक ॾियण जो फैसलो ॿुधायो वियो। मुड़स पारां तलाक ॾेई सामान वापस खणी वञण बाद नारी पेकाणे घर में ख़ुदकशी करे।
केपरो बरसा नींगर जो घुटा ॾिनल लाश हथ मिरपुखास रोड ते ॻोठ दोदो मरी वेझो 16 वरनि जे अली हसन सोलंकी जो घुटा ॾिनल लाश हथ आयो। मक़तूल जे मासात दिलबर सोलंकी जो चवणु आहे त हुन अली हसन खे कारह इल्ज़ाम हेठि क़तल कयो आहे। ऐं बांग्लादेश में तूफ़ानी बरसातनि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती ॿोॾि सबबि 25 ॼणा लुढ़ी विया। तूफ़ानी बरसातनि सबबि 40 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया। बरसातनि खां पोइ सिलेट रीजन जा समूरा इलाइक़ा बिजली खां महरूम थी विया। इंतिज़ामिया इमदाद लाइ फ़ौज खे तलब करे वरितो।